बादशाह जी बादशाह जो सलाम। तुझे भी सलाम। खुश रह। वज़ीर काॾे में काथे घुमे वज़ीर? साईं ते तव्हांजी बादशाही में वियासीं साईं। हिकिड़ो अर्ज़ु खणे आहियूं नंढिड़ो। बादशाह सलामत, हर साल असां लॉटरी कढंदा आहियूं, कंहिं ख़ुशि नसीब जी निकिरंदी आहे। हाणे तव्हांजो छा ख़्यालु? बाबा लॉटरी त कढंदा आहियूं हर साल, त हिन साल बि कढंदासीं न। हाणे हीअं कर, जी तूं वञी कुणा मुणा खणी आ, जेके मिसाल तौरु नाला लिखणा आहिनि उहे नाला लिखी आ, त पोइ खोलियूं था। हाज़ुर। हा वञ वञ। हे बादशाह सलामत, कुणा खणे आहियूं। हा हाणे हितां हिकिड़ी पर्ची खणो त कहिड़ो ख़ुशि नसीब जी निकिरे थी। शबीरा उर्फ बबलू। केरु आई ख़ुशकिस्मत शबीरा उर्फ बबलू, हिन खे ईअं कर मुंडे वठी आ। बादशाह सलामत, हो त पिनण वारो फ़क़ीर आहे। 1 करोड़ जी लॉटरी जो ॿुधी हो त मरी वेंदो। छा मतिलबु त हू मरी वेंदो? बादशाह सलामत, हो सॼो ॾींहुं पिनंदो थो वते। हो 1 करोड़ जो ॿुधी करे हो मरी वेंदो ग़रीब, उन करे एतिरा पैसा ॾिठा ई न आहिनि। अच्छा, पोइ हाणे हिन खे एतिरा पैसा ॾिजनि कीअं, या हिन खे लॉटरी जो ॾसजे कीअं त तुंहिंजी 1 करोड़ जी लॉटरी निकिती आहे? बादशाह सलामत, इन जो बि हल आहे मूं वटि। जे अगरि तव्हांजी इजाज़त हुजे त असां अर्ज़ु कयूं। हाँ वाह रे वाह, वॾो सियाणो ई वज़ीर। इन कर त मां तोखे वज़ीर करे रखियो आहे। हाणे हीअं कर, तूं वञ हुनखे वठी आ, हेॾे हेॾे वठिजीसि। हाज़ुर हाज़ुर। हा वञ वठिजीसि। अरे वज़ीर, हे वटि पर्ची, हथी कर रख। अब खैर मिले अल्लाह जे नाले सुना। हाँ अल्लाह हयाती कंदे उमर वरी। अरे शबीरा फ़क़ीर, तूं हिते छा पियो थो करे? तोखे बादशाह सलामत पियो थो सॾे। मूंखे छा थो सॾे बाबा? मूंखे ख़बर न आहे, अलाए छो थो सॾे बादशाह सलामत। हल हल त वठी हल। अच्छा सॼो सच हल 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 हले हल। सलामत है तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहे शबीरा उर्फ बबलू। अच्छा सलामत, मो गरीब फ़कीर खे कीअं यादि कयो अथवे? हलिया तूं कुर्सी ते वेह, पोइ ॻाल्हायूं था। वेह कुर्सी ते। बाबा तव्हांजी मां जॻह ते कीअं थो वेही सघां तव्हांजी कुर्सी ते? बाबा मां चवां थो न, तूं वेह कुर्सी ते, वेह वेह कुर्सी ते। बादशाह सलामत, मो गरीब फ़कीर खे एॾी इज़त छो ॾेई रहिया आहियो तव्हां? अॼु खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी बदिलजण वारी आहे। तूं फ़कीर न ई रहण वारो। बादशाह सलामत, तव्हांजी का ॻाल्हि असांखे सम्झ नथी अचे। तव्हां चवणु छा था चाहियो? अच्छा अच्छा, तूं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, तोखे हर शइ सम्झ अची वेंदी। तूं फ़र्ज़ु कर, अगरि जे तुंहिंजा लॉटरी मां 10,000 रुपया निकिरनि त तूं हुननि जो छा कंदे? अगर मुझा 10,000 रुपया लॉटरी में निकता तो मैं सोन जो कटोरो वठंदुसि, उन में पिनंदुसि। हाँ तमामु अच्छी सोच आहे तुंहिंजी, तमामु भलो थो सोची। ऐं फ़र्ज़ु कर, अगरि जे तुंहिंजो लॉटरी मां ₹1,00,000 रुपया निकिरे त पोइ? अगर 1 लख निकतो मुझो तो मैं वठंदुसि मोटरसाइकिल ऐं परे परे वञी पिनंदुसि मां। वाह, सदके वञा तुंहिंजी सोच तां। तुंहिंजी त सोच तमामु भली आहे, ईअं न? ॻाल्हि त सही आहे। अगरि फ़र्ज़ु कर तुंहिंजा लॉटरी मां 5 लख निकिरी अचनि त पोइ? हाँ 5 लख रुपया। इन्हनि पैसनि मां मां कारोबार कंदुसि वॾो, ऐं 50,000 ॾेई नौकर बिहारे वरी हुननि खे पिनाईंदुसि मां। तुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे मथे ॻाल्हाए कीअं थी वञे, ख़बर ई नथी पए। अलाए छा पियो सोची। हल छॾ हिननि ॻाल्हि। बहरहाल सोच, लॉटरी मां तुंहिंजा 10 लख निकिरनि त पोइ? अगर मुझा 10 लख निकता तो यूरोप जी टिकट वठी मां वञी उते वञी पिनंदुसि। लानत आहे तुंहिंजी सोच ते। मुंहिंजो त मथो थो फिरे। हाणे तूं पुछ हिन खां, तूं सम्झाइसि। हाणे तूं मूंखे ॿुधा त तुंहिंजो जे अगरि 50 लख निकिरे त तूं छा कंदे? 50 लख जो छो था मज़ाक कयो मो गरीब सां? बादशाह सलामत, एतिरी देर में त मां 500 रुपया दिहाड़ी कमाए वञा। तोखां जेको पुछूं था न उहो ॿुधा, छा कंदे 50 लख जो? हाँ हाँ मां ॿुधायां थो, मां वीगो वठी उन्हनि पैसनि मां पंहिंजी माई खे खणे घुमंदुसि। हा तुंहिंजो जे अगरि 1 करोड़ निकिरी पए त पोइ छा कंदे? उन्हनि वटि पैसा तोखे मां ॾींदुसि। अड़ी फ़कीर जी जॻह ते वज़ीर मरी वियो।
वठ हिनखे